बेहुरमती करण इहो अल्लाह खे ईज़ा
तो समझो था ये अल्लाह की निस्बत में जाब शय है मसलन नाकतुल्लाह अल्लाह की दाती हज़रत सालेह अलैहिस्सलाम ने खरगोश से सामने जाके बैतुल्लाह अल्लाह जो घर कलामुल्लाह अल्लाह जो कलाम अल्लाह अल्लाह वाला रसूलुल्लाह अल्लाह जा रसूल अंबियाउल्लाह अल्लाह जा नबी औलिया अल्लाह जा वली जे शे की निस्बत रब जी ज़ात सां जुड़ियल हुजे उन जी बेअदबी करणु बेएहतरामी करणु उन खे ईज़ाइण जो अल्लाह खे ईज़ाइण ऐं जेको अल्लाह खे ईज़ाए थो उन जी सज़ा इहा आहे दुनिया में उन ते लानत आख़िरत में उन ते लानत ऐं आख़िरत में ज़िल्लत ऐं वारी मरतबा ऐं क़ुरान मजीद में ॿिए चइबो जो अल्लाह ताला ज़िक्र फरमायो उहो आहे अल्लाह जे रसूल खे ईज़ाए रसूलुल्लाह खे ईज़ाए ज़ाहिर आहे त हाणे को माण्हू को हथियार खणी करे रसूल सां कोन थो लड़ाई करे सघे हिन वक़्त में रसूल जो ईज़ाए छा आहे मदीने वारे साईं जी इज़्ज़त अज़मत शान मक़ाम दर्जो उन जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण इहो रसूल खे ईज़ाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कंहिं बि शान जो इनकार करणु जेको शान क़ुरान मां साबित आहे जेको शान हदीस मां साबित आहे जेका अज़मत मदीने वारे पीर खे अल्लाह ख़ुदि अता फरमाई आहे उन जी बेएहतरामी करणु इहो रसूल खे ईज़ाए इहो मदीने वारे साईं खे ईज़ा पहुचाइण मसलन अल्लाह ताला ने इरशाद फरमायो आहे वअल्लमक मा लम तकुन तअलम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा हबीब जो कुछ तू न ॼाणंदो हुए ज़ाहिर बातिन जा इल्म सभु असां तोखे ॾेई छॾिया घणेई इल्म असां तोखे ॾेई छॾिया वल्लाहु अलल ग़ैब बिदलील मुंहिंजो नबी ग़ैब जे ॻाल्हियूं ॿुधाइण ते फ़क़ीरी न कंदो आहे नबीअ खे ग़ैब जो इल्म अल्लाह ॾिनो आहे उहो दिल ते पहुचाइण में कंजूसी न कंदो आहे हाणे को माण्हू इनकार करे हुज़ूर जे इल्म जो इल्म ग़ैब जो इनकार करे त हुज़ूर वटि त ग़ैब जो इल्म कोन्हे हुज़ूर खे त भित जे पोयां बि ख़बर न पवंदी हुई माना हुज़ूर जे शान जो इनकार कई जेको मदीने वारे साईं जे शान जो इनकार करे इहो रसूल खे ईज़ाए थो ऐं जेको रसूल खे ईज़ाए उन खे दुनिया में बि लानत आहे आख़िरत में बि लानत आहे उन जे लाइ ज़िल्लत ऐं ख़्वारी मरतबा हुज़ूर जी ज़ात में नुक्तचीनी करणु ऐब ॻोल्हणु हालांकि हुज़ूर जी ज़ात में को ऐब कोन्हे मदीने वारे साईं जी ज़ात में को ऐब कोन्हे उन बेऐब ज़ात में ऐब ॻोल्हे माना रसूल खे ईज़ाए हुज़ूर अलैहिस्सलाम जे बदन ते कॾहिं मख न वेठी अल्लाह ताला खे इहा ॻाल्हि जेका पलीती ते वेंदी आहे उहा मख मुंहिंजे पाक नबी जे बदन ते न वेंदी रब खे इहा ॻाल्हि पसंदि आहे हुज़ूर जो पाछूलो धरती ते न पियो सायो हर माण्हू जो सायो आहे मदीने वारे साईं जो सायो छो साए जो रंग कारो आहे पाछूलो कहिड़े रंग जो आहे कारो आहे इहा कारी शइ जे नबी जे पुठियां हुजे अल्लाह खे इहा ॻाल्हि नथी वणे कोई काली चीज मेरे नबी के पीछे पीछे चल रही हो मेरे रब को ये बात पसंद नहीं आती इसलिए अल्लाह रब्बुल आलमीन ने हुजूर का साया ही नहीं पैदा किया हुजूर के शान में इनकार करे हुजूर की इज्जत और अजमत में इनकार करे या हुजूर के शान में नाशाइस्ता नाज़ेबा लफ्ज़ कर रहे याद रखो कि ईमान का खारिज है दायरे इस्लाम का खारिज है देखो हुजूर की ज़ात में थोड़ी बेअदबी करे जो ईमान का खारिज है मोमिन न लगो यो इन्हनि खे क़ुरान में अल्लाह ताला हिकिड़ो दस ॾिनो आहे तव्हां तवजो कयो तव्हां खे हिकिड़ी आयत खोल के जो मुंहिंजी ॻाल्हि थिए क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला जल शानहू फरमायो आहे त मुंहिंजे नबी जी बेअदबी करण वारो ॿुधी छॾियो
पंहिंजे नबी जो मददगार अल्लाह है। नबी जो मददगार अल्लाह पाण ऐं हिन में फरमायो त इन्ना कफ़ैना कल मुस्तहज़ीन हबीब जेकी तुंहिंजे मथां टोक या ठठो कनि था तुंहिंजी शान जी बेअदबी कनि था इन्हनि जे लाइ मां अल्लाह काफ़ी है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कंहिं सूरत सां अल्लाह उनखे दुनिया में ही सज़ा ॾिनी जे हिन पंहिंजो उमरकोट वारे बेअदबी कई न पुलिस वारा उन्हनि खे रोकींदा आहिनि पुलिस ज़रूरु कयो इहो न पुलिस न कयो अल्लाह जी ज़ात उन गुस्ताख खे सज़ा ॾिनी। मर्ज़ी आहे कंहिंखां मदद वठे कंहिंखां कमु वठे इहा अल्लाह जो फ़ैसिलो आहे। इन्ना कफ़ैना कल मुस्तहज़ीन जेके इस्तहज़ा था कनि ठठोल था कनि तुंहिंजे शान में बेअदबी था कनि हबीब इन्हनि जे लाइ मां काफ़ी है। मदीने वारा तूं मुंहिंजो रसूल आहे तूं मुंहिंजो महबूब आहे तुंहिंजो मददगार मां अल्लाह आहे। हाणे हिकिड़ा बेअदब गुस्ताख चवनि पिया अल्लाह पंहिंजे नबी जी मदद नथो करे हे फलाणो वली मुग़ीरा थो ॻाल्हाए अबू जहल थो ॻाल्हाए अबू लहब थो ॻाल्हाए अल्लाह मदद कोन कई जी अॼुकल्ह जा माण्हू चवनि था अल्लाह कम्यूनिस्ट गुस्ताख बेअदब ना करे उन्हनि खे का सज़ा कोन मिली आहे इन माण्हुनि खे अल्लाह हिकिड़ी सलाह ॾिनी आहे ॿुधो क़ुरान मजीद में सूरतुल हज आयत नंबर 15 मन कान यज़ुन्नु अल्लन यंसुरहु फिद दुनिया वल आखिरह जेको माण्हू सोचे थो गुमान करे थो त अल्लाह पंहिंजे नबीअ जी दुनिया में ऐं आख़िरत में मदद नथो करे नथो न कई जेको इहा ॻाल्हि सोचे थो अल्लाह पंहिंजे नबी जी मदद न कई हुन ॻाल्हायो हुन खाका ठाहियो हुन बेअदबी कई हुन गुस्ताखी कई अल्लाह त कुझु कोन कयो जेको इहो गुमान करे थो फलयमदुद बिसबबिन इला समाअ रब फरमाए थो घर जे छत में हिकिड़ो रसो ॿधे उहो रसो पंहिंजी गिचीअ में विझे उहो रसो पाण खे ताई ते चाढ़े पाण खे रसी सुमल यकता पोइ उन रसीअ खे कटे उन रसीअ खे कटे पोइ ॾिसे त मां अल्लाह पंहिंजे नबीअ जी मदद कयां थो या नथो कयां। यानी इहो भली उल्टो लटकी पवे ऊठो लटकी पवे पाण खे लड़काए छॾे उन रसीअ में पंहिंजी गिचीअ में रसी ॿधी पाण खे लड़काए छॾे फल यमदुद बिसबबिन इला समाअ छत सां रसी ॿधी पाण खे लड़काए सुमल यकता पोइ उन रसीअ खे कटे फलयंज़ुर हल युज़हिबन्न कयदहु मा यग़ीज़ पोइ ॾिसे त उन अंदर में जेको कीनो आहे कामड़ आहे गुस्सो आहे नबी जे लाइ उहो मकर फ़रेब जो टलियो या न टलियो ॾिसे त अल्लाह पंहिंजे नबी जी मदद कई या न कई पाण खे लड़काए ऊंधो थी वञे इहो दुश्मन ऊंधो थी लड़की पवंदो पर मां पंहिंजे नबी जो मददगार वेठो भली ऊंधो लड़की पवे उनजी इहा कावड़ कीनो कुदूरत उनखे को फ़ाइदो न ॾींदी अॼु न सुभाणे सुभाणे न परीअ परीअ न हरीअ अल्लाह पंहिंजे नबीअ जी मदद कई आहे ऐं कंदो दुश्मन ज़लील थींदो दुश्मन ख़्वार थींदो दुश्मन ज़िल्लत में पवंदो नबी जी इज़्ज़त बि होनी बुलंद थींदी नबी जो शान होनी आला ऐं बाला थींदो। सुभान अल्लाह हींअर केतिरा बेअदब आहिनि गुस्ताख आहिनि उन्हनि जी शान बेअदबी कनि था माण्हुनि खे रोके था इस्लाम पूरो मज़हब आहे नबी सोणे जे सरदार जे मथां कई एतिराज़ कनि था माण्हुनि खे रोकनि था इस्लाम जे वेझो न वञो पर
जदीद जेका लेटेस्ट तहकीक आई आहे उन मुताबिक़ पूरी दुनिया में वध में वध फैलजंदड़ मज़हब इस्लाम। सुभान अल्लाह। वध में वध जेके माण्हू जे दीन में दाख़िल थियनि था उहो इस्लाम। सुभान अल्लाह। हाणे हिकिड़ो अंग्रेज़ काफ़िर उहो इस्लाम जे ख़िलाफ़ मुस्लमाननि जे ख़िलाफ़ क़ुरान के खिलाफ नबी ईसाई के खिलाफ मुनाज़रा कंदो। ईसाई कुरान के खिलाफ मुनाज़रा कंदो, नबी सोने के खिलाफ मुनाज़रा कंदो। उन्हें पंहिंजो हक़ पाण ॾिनो आहे। हाणे उहो मुस्लमान थियो जो इस्लाम के खिलाफ मुनाज़रा कंदो उहो कलमो पढ़ी मुस्लमान थियो। ख़बर अथव छा जे करे? उन्हें चयो त मां कुरान जो मुतालियो कयो त मां कुरान मां चुपूं कढां, ग़लतियूं कढां। कुरान में तनाकुस हुजे, कुरान में का ग़लति ॻाल्हि हुजे, मां उहा ॻोल्हे हथ कयां त पोइ वरी मुस्लमाननि जे आलिमनि सां मुनाज़रो कयां त कुरान में हीअ ॻाल्हि ग़लति लिखियलु आहे, कुरान हीअ ॻाल्हि कई आहे, हक़ीक़त हुन जे ख़िलाफ़ आहे, साइंसी ॻाल्हि कुरान जे ख़िलाफ़ आहे। कुरान हीअं थो चए, साइंस हीअं थी चवे, कुरान हीअं थो चवे, हक़ीक़त हीअं आहे। इन नियत सां जेकॾहिं कुरान जो गौर फिक्र सां मुतालियो शुरू कयो ऐं पकड़ा जेॾीमहिल कुरान पढ़ी पूरो कई चई ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह। जी कसम मुंहिंजी ज़ात जो कुरान में का कमी कान्हे, कुरान में को ऐब कोन्हे, कुरान में को नुक़्स न आहे। जेकॾहिं इल्हामी कुरान हक़ानियत कुरान में आ, साइंस कुरान में आ, हक़ाइक़ दुनिया हिते कुरान में उहो जेको मुनासिर हुयो इस्लाम जो कट्टर दुश्मन हुयो अॼु कलमो पढ़ी सम्झंदो हुजे गौर फिक्र थोरो करे उहो ॾिसंदो त कुरान जहिड़ो सचो ॿियो कलाम कोन्हे, मोहम्मद करीम जहिड़ो काइनात में ॿियो को अजीब इंसान। हुज़ूर जी ज़ात निराली, शख़्सियत निराली, हुज़ूर जी सूरत निराली, सीरत निराली, इख़लाक़ निराला, इल्म निरालो, अक़ुल निरालो, हुज़ूर जो हलण निरालो, हुज़ूर जो घुमण निरालो। जेकॾहिं को माण्हू कुरान के गौर सां पढ़े, हदीस के गौर सां पढ़े, तवज्जो सां पढ़े त हुन जे मथां इहा हक़ीक़त आश्कार थींदी त इस्लाम या कुरान माण्हुनि जो जोड़ियल कलाम न आहे, माण्हुनि जो ठाहियल कलाम न आहे, हीउ अल्लाह जी ज़ात जो नाज़िल कयल कलाम आहे। का बि साइंसी हक़ीक़त, साबित शुदा हक़ीक़त कुरान के खिलाफ साबित न थी आहे। 1500 साल अॻु में कुरान जेकी कुझु चई वियो, अॼु साइंस उनजी एक्सपेरिमेंटल वेरिफिकेशन साइंस थी करे त कुरान बरहक आहे, अल्लाह जो फरमान बरहक आहे। ही माण्हुनि जो जोड़ियल कलाम न आहे, इस्लाम जा अहकाम माण्हुनि जा जोड़ियल न आहिनि, अल्लाह जो कलाम आहे, अल्लाह ख़ालिक़ काइनात जो कलाम आहे। हिकिड़ो यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो अमेरिका में हिकिड़ो पंहिंजो वॾो प्रोफेसर हुयो इम्ब्रियोलॉजी जो, यानी माउ जे पेट में ॿारु कीअं ठहंदो आहे इन जे बारे में रिसर्च करण वारो, तहक़ीक़ करण वारो प्रोफेसर हुयो। उन चयो त मूं 30 साल 35 साल इम्ब्रियोलॉजी में खोजना कई त ॿारु माउ जे पेट में कीअं ठहंदो आहे, उनजी तहक़ीक़ कीअं थींदी आहे, यानी पाणी जो कतिरो माउ जे लेव में वञे थो, पोइ उहो ॿारु कीअं थो ठहे, नंढड़ो कीअं आहे, वरी अखियूं कीअं थियूं ठहनि, जिस्म कीअं थो जुड़े। उन ते मूं रिसर्च पे कई, जदीद मशीनुनि सां, माइक्रोस्कोप जे ज़रिए हर तरह सां मूं खोजना करे मूं इहा ॻाल्हि साबित कई त ॿारु माउ जे पेट में 3 परतनि में ठहंदो आहे। एब्डोमिनल वॉल, एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन, ये 3 परत आहिनि जिन में
पाले जो वजूद मां जे पेट में ठहे थो जे इहा मुझे कीअं पंजे साल तहक़ीक़ हुई मां इहा तहक़ीक़ करे इन मक़ाम ते पहुतुसि त ॿार मां जे पेट में 3 परतनि में थो ठहे पोइ चई त हिकिड़े ॾींहुं क़ुर जो मुतालियो कयो क़ुर पढ़ंदे पढ़ंदे अल्लाह अकबर कबीरा मुझी हैरत जी हद न रही क़ुर में लिखियो वियो आहे यख़्लुक़ुकुम फी बुतून उम्महातिकुम ख़ल्क़न मिन बअदि ख़ल्क़िन फी ज़ुलुमातिन सलास अल्लाह वो आज को मां जे पेट में तव्हांखे ऊंदाही जे 3 परतनि में ठाहे थो सॼे ज़िंदगी जी खोजना हिकिड़े पासे क़ुर जी हिकिड़ी आयत उहो इम्तियाज़ी जो माहिर कलमो पढ़ी मुसलमान बेटा हुज़ूर जी शरीयत हुज़ूर जो अंदर दीन इस्लाम ये का मामूली ॻाल्हि न आहे कि अल्लाह ख़ालिक़ अकबर जो कलाम अल्लाह के इंसान था मदीने वाले दिए के इंसान था बेअदब क्यों था कर गुस्ताख क्यों था कर इन्होंने गुस्ताखियों से मदीने वाले जो शान न घटे हुआ न घटे सुभान अल्लाह ये यकीन रखो हाँ जेको शान घटाने की कोशिश तो करे अल्लाह उनके सलीम पर जेको हुजूर जे शान की ॻाल्हि करे हुजूर जे शान जी ॻाल्हि मुंहिंजी ख़ुशि थिए जीअं तव्हां महबूब जे शान जी ख़ुशि था थियो पिया ख़ुशि थिए न उनखे ख़ुशि हुई जेको हुजूर जे शान खे ॿुधी मुंहुं छो करे परेशान थी वञे तो सदाईं परेशान न थियो सदाईं सूरत में हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सो असीं आहियूं मदीने वारे साईं जे दर जा नबी मदीने वालों मोमिनन के उनके जानन का वधीक हकदार जानन का सुभान अल्लाह ॾिसो न वतन प्यारो आहे तव्हांखे वतन प्यारो आहे मातरी जे में ॼावा आयो मातरी प्यारी आहे वणे थी जी हिकिड़ो माण्हू मातरी जो माण्हू जी रंदातू मिस्त्री वासो उते कम पे दरगाह जो थियो वठी वियो हफ़्तो खनि या 15 ॾींहं रहियो मूंखे चई मूंखे मातरी जा माना था यादि पवनि मूंखे मातरी जी यादि पवे चौड़ा हो मातरी जो त यादि पवे दर्द बाबा कमु हले थो असां कमु छॾी ईमान सां वञूं त मूंखे वठी हलो फिर मूं खे गाॾी में खयो जेॾी महिल नंढो टपियासीं थधा साह वणे हाय हाय मातरी वेठो अची वई जेॾी महिल मातरी जे क़रीब थिया साईं मातरी जा ॾिसो वार केॾा सुठा आहिनि मातरी जा वण ॾिसो केॾा प्यारा आहिनि मुंहिंजो हे सॼो दातू हैदराबादी खे वण न वई चइसि मुंहिंजो वतन इंसान खे वतन सां मोहबत हूंदी आहे इंसान खे बच्चन सां मोहबत हूंदी आहे पैसे सां मोहबत हूंदी आहे माल दौलत सां मोहबत हूंदी आहे पर सभु शइ खां वधीक सुभान अल्लाह सिर प्यारो जो सभु शइ खां वधीक सिर प्यारो सिर बचाइण जे लाइ वतन छॾिणो पए छॾिबो
कुरान फरमाए तो मोहम्मद करीम ताजे सिर का बंदी सुभान अल्लाह गलती है जी गलती नहीं है मोहम्मद है बताए आलमे जात से प्यारा पितर मादर बिरादर जान माल औलाद से प्यारा पितर मादर बिरादर जान माल औलाद से प्यारा मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है इसी में हो अगर कामी तो सब कुछ नामुकम्मिल है हर शे का सिर प्यारा और सिर का हर के लिए कहते हैं अल्लाह औलाद दिल मोमिनीन कुरान पढ़ते हैं जान कामी का प्यार वाला करते के दिल मोमिनीन ताम जो दिल मोमिनीन दे दे जो दिल मोमिनीन जान का प्यार वाला वालों करके के दिल मोमिन के मोमिन हुंदो बेईमाना गुस्ताखा वो वही ढूंढ पाए उनके सामने कहता आइयों के खैरत नहीं थी जो तो ईमान को ले खैरत होती तो ईमान में मोहब्बत है ईमान में हुजूर सा जिंद जान का वदीक रिश्तो प्यार वालो आए मोमिन को अल्लाह का शुक्र ये जमात सब मोमिन जान का वदीक प्यार है जदों के वापस मदीना है सिरजो कयो मुसो आज तक कुछ दिना है जदों के या रसूल अल्लाह दिलड़ी दिनम जदों के वापस मदीना है सिरजो कयो समय दुनिया में सोना बेहद हुस्न पर को समझल के सिर्फ में भी हंसीना है सिर गयो सो के मदीने वालों का मदीने वालों साईं लोग केतिरो प्यारो आहे फरमाई कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्बु इलैना मिन आबाइना व उम्महातिना व अज़वाजिना व ذुर्रिय्यातिना व मिन अल-माइल बारिद वल-ज़मा साईं असां के असांजे पीउ खां प्यारो मां खां प्यारो बच्चन का प्यारो मिटन माटन का प्यारो पर पुण्य जे वक्त में थधो पानी जेको पवंदो आहे उन थधे पानी खां बि मदीने वारो मीर प्यारो
के पल में अपना बना लिया रे, हमें जुदाई में मर रहा हूँ, हजार ही में चला रहा हूँ, खुदा करे मैं देखूं उनको जो दिल मेरी में समा गया। बस दिल में मदीने वाले के दिल में मदीने वाले घर में बचन में अधिकन करीबन साढ़े चार जो कम मुका हथुकार सा दिल यार जो हथुकार सा हथकार दे नाल दिल यार मेरा उर्दू में कहना है हाथकार से दिल यार से। बस ये सबक याद करो, मदीने वाले इस्माइल सा सच्ची मोहब्बत मन में सोने नबी की सच्ची सिक्का हुजे बेअदबी बर्दाश्त न थी। हुजूर जे शान में गुस्ताखी बेअदबी बर्दाश्त न थी सघंदी। असांखे केरु गाम ते सही वींदा थी, पर मदीने वाले साईं जे शान में थोरो बि लफ़्ज़ न रही। बस हिकिड़ो आख़िरी वक़्तु तव्हांखे ॿुधायां, मूंखे रिसाले में ॾिठो त इंडिया में हिंदुस्तान में हिकिड़े माण्हू पंहिंजी सरबंदस्तरी की पंहिंजो वाक़ियो लिखे त मां हिकिड़ी वॾी कंपनी जी उन में मुलाज़िम हुयुसि। उन कंपनी में 250 या 200 माण्हू मुलाज़िम हुया। उन में सभु 2 मुस्लमान हुयासीं, बाक़ी सभु हिंदू। ज़ाहिर आहे त हुकूमत हिंदुनि जी आहे, उहा फर्म हिंदुनि जी, कंपनी हिंदुनि जी, ऑफिसर हिंदू, मालिक में कंपनी जो वो हिंदू। चई हिकिड़े ॾींहुं सुबुह जो टाइम हुजे, वेठा हुयूं उस ते, सर्दी जी मौसम हुई, सीअ जी मौसम हुई। सुबुह जे टाइम ते कुर्सियूं रखे वो मालिक जेको कंपनी जो उहो वेठो हुजे ऐं ऑफिसर उहे वेठा हुजनि। चई मां मुस्लमान, पर उन्हनि पंहिंजनि सां गॾु रही धोती बता बायंगारी खावा पीआ उन्हनि सां न हिंदुनि में मूं में को फ़र्क़ु कोन हुयो। हिंदुनि सां रही उन जहिड़ो थी वियुसि। चई हीअं उस ते वेठा हुजनि, कुर्सियुनि ते कचहरी वेठा कनि। कचहरी कंदे कंदे उन जेको बॉस हो, असांजो कंपनी जो मालिक हुयो, उन इहे गुफ़्तगू कंदे कंदे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वठी कुझु बेअदबी जा लफ़्ज़ ॻाल्हाया। हुज़ूर जे शान में नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाया। चई हुयुसि त मां वाणियुनि सां गॾु खावा पीआ रहिया, वाणियुनि सां नमूनो मुंहिंजो वाणियुनि जहिड़ो हुयो, पर अंदर में का चिढ़ इश्क़ रसूल जे अंदर में का मोहब्बत वारी का चिढ़ अंदर में। चई त हिन जेॾी महिल महबूब जे शान में कुझु नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाया, मुंहिंजे अचानक मुंहिंजे अंदर में ग़ैरत जाॻे पई। मुंहिंजे नतीजे ख़िलाफ़ ॻाल्हायो। ओॾी महिल मूंखे इहो यादि न रहियो त हीउ वाणिया मुल्क वाणियुनि जो, हुकूमत वाणियुनि जी, हीअ कंपनी वाणियुनि जी, मालिक वाणियुनि मां मुंहिंजो ऑफिसर आहे, मां हुनजी पघार ते पढ़ंदो आहियां। का ॻाल्हि यादि न रही। चई वॾो रंग बूट पातलो काथुन अचे वरितो मां हिकिड़ो ॿियो ज़ोर सां हयामांसि, कुटियो मांसि पंहिंजी दिलि में। हालांकि ॿिया सभु वाणिया वेठा हुया, ऑफिसर वेठा हुया, मज़दूर वेठा हुया, सॼी कंपनी जा माण्हू, पर हैबत में अहिड़ी अची वई कि मुंहिंजो हथ न वयो। के मूंखे रोकियो न त मालिक खे कंदो कि मूं पंहिंजी मर्ज़ी सां हुनखे कुटियो बादल सां। पोइ चई वरी बूट पातमि ऐं हिकिड़े सात्याना अंदाज़ में बाहि लोटे थो वापसि मुंहिंजी करे करे। हाणे जॾहिं घर पहुतुसि, कावड़ न थी, गुस्सो न थो, सोचियो मां हिकिड़ो मुलाज़िम पघार ते हिन पंहिंजो मालिक कंपनी जो जंहिंजी पघार थो खावां, उनखे मूं हेॾो बादल हया आहिनि, हेॾी उनखे मरमत कई आहे जी। सुभाणे अने छा कंदा? मूंखे जेल में विझंदा, मूंखे नौकरी न मिलंदा, मूंखे सज़ा ॾींदा, ऐं सभु वाणिया शायदि
जी मूंखे सोचा पियो त हाणे अलाए छा थींदो सुभाणे दिल में सोचूं त मूं पंहिंजे करे कोन मारियो समय हिनखे ख़ैर ते हमीदियत ते ईमानी जे करे हुजूर जी गुस्ताखी कई न हाणे इन रस्ते में मूंखे मौत ॾियनि त मूंखे मौत सदा ॾींहं मारी का जेल में विझंदा भली मार मौत क़बूल पर गुस्ताखी मूं मरमत कई चई सोचींदे रात गुज़री सुबुह जो हाणे दफ़्तर में वञा हले छा थी वियो चई मूं दिल में सोचो त मां निंढण कोन आहियां मूं गैरत कई आहे मदीने वारे साईं जे ख़ातिर चई मुंहिंजे पंहिंजो अलमारी खोले जेको सुठे में सुठो फेवरेट वॻो उहो पातो सुठा कपिड़ा पातमि सेंट परफ्यूम लॻायमि ऐं फातिहाना अंदाज़ गाह रोटी आहे चई जेमहिल कंपनी में पहुतुसि उहे वाणिया उहे सभई जेको ॾिसे नमस्ते नमस्ते चई मूंखे कंहिं न पुछो त हिनखे मालिक खे अहिड़ा पुछड़ा थिया अथई जी हर को गर्दन झुकाए चए नमस्ते नमस्ते जी मां भले दफ़्तर में वेठुसि बसि का बि ॻाल्हि मूंखां पुछा ॻाछा न थी ऐं 2 ॾींहं गुज़रिया 3 ॾींहं थियो सुतो पियो आहियां त ख़्वाब में मदीने वारे सोने नबी जी ज़ियारत थी हुजूर मुर्क सरकार के मुर्क ले बस जी मां सुजाग थी वियुसि उहा रात मुंहिंजे ज़िंदगी में बदिली अची वई जे उन ॾींहं खां वठी मूं 5 वक़्त नमाज़ शुरू कई सुम्हारी रखाई मस्जिद ज़िक्र फ़िक्र न को मुंहिंजो मुर्शिद न पीर न कंहिं पंहिंजो मौलवी न मुबल्लिग़ न वाइज़ न तक़रीर बसि वाक़ियो इहो थियो दीदार मदीने वारे करायो मुंहिंजी ज़िंदगी में चेंजिंग अची वई उन ॾींहं खां वठी नमाज़ी तहज्जुद गुज़ार बेटा असांजो सरमायो मदीने वारे साईं जी मोहबत सच पुछो त असांजे लाइ सभ खां वॾो सामियो अमल मदीने वारे साईं जी मोहबत जंहिंखे इहा मोहबत मिली वई इनजी दुनिया बि आबाद ईंदी आख़िरत आबाद जेको हुजूर जी ज़ात जो बेअदब आहे इन الذين يؤذون الله ورسوله जेके माण्हू अलाह खे इज़ाइन था अलाह जे रसूल खे इज़ाइन था लअनहुम अल्लाह फी दुनिया वल आखिरह उन्हनि ते दुनिया में बि अलाह जी लानत आहे उन्हनि ते आख़िरत में बि अलाह जी लानत आहे वअअद्द लहुम अज़ाबन मुहीना उन्हनि जे लाइ वॾी ज़िल्लत वारो ख़्वारी वारो अज़ाब रब ठाहे रखियो आहे अलाह करीम उन्हनि माण्हुनि खां बचाए जेके रसूल जे शान में बेअदबियूं कनि था रब शाह असांखे अदब वारनि सां आहे अदब ऐं ईमान इश्क़ मुस्तफ़ा में ज़िंदगी पूरी بارك الله فيكم في القرآن العظيم نفر وإياكم لما فيه من الآيات والذكر الحكيم أقول قولي هذا واستغفر الله العظيم لي ولكم ولسائر المسلمين فاستغفروه